नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से रिपोर्ट हलण खां पोइ अमेरिका में रहंदड़ सिंधी फैमिली हैदराबाद जी जुणेजा कॉलोनी वारे स्कूल में 80 ॿारनि लाइ फर्नीचर, स्टेशनरी ऐं ॿियो सामान मुहैया कयो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर इरफान अली बुघियो। जी इरफान अली, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी, असां मौजूदु आहियूं हैदराबाद जे साइट एरिया वारे इलाइक़े जी जुणेजो कॉलोनी जे प्राइमरी स्कूल में। कुछ ॾींहं अॻु आवाज़ न्यूज़ ते हिन स्कूल में फर्नीचर थोरे स्टेशनरी जी खोट जे हवाले सां असां रिपोर्ट नशर कई, जंहिंखां पोइ अमेरिका में रहंदड़ सिंधी फैमिली उनजो नोटिस वरितो ऐं असां सां राब्तो करे जेको घुर्बल सामान उन जा तफ़सील मालूम कया विया ऐं उन लाइ फंड्स फ़राहम कया विया, जेके जिन फंड्स मां हिन स्कूल में अॼु हिते 20 डेस्क, 20 नंढियूं कुर्सियूं, कापियूं, स्काफ, तोड़े पेंसिलूं, पेनूं, तोड़े ॿियो सामान फ़राहम कयो वियो आहे। अमेरिका में रहंदड़ सिंधी जेका फैमिली आहे वक़्तु ब वक़्तु सिंध जे तबाहाल स्कूल्स जी मदद कंदी रहंदी आहे। हिन दफ़े जुणेजो कॉलोनी जेका हैदराबाद जे साइट एरिया वारे इलाइक़े में वाक़िअ आहे, उन स्कूल उन में मौजूदु स्कूल खे उन सिंधी फैमिली तरफ़ां फर्नीचर ऐं ॿियो सामान फ़राहम कयो वियो आहे। इन हवाले सां हितां जे टीचर्स, शागिर्दनि सां, तोड़े हितां जे मक़ामी माण्हुनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। आज बहुत खुशी हो रही है, बच्चे भी बहुत खुश हो रहे हैं। जो हमें थोड़ा सा फुकदान था कि फ़र्नीचर की वजह से जो है बच्चे ज़मीन पर बैठ रहे थे, तो हमें बहुत परेशानी हो रही थी। तदरीसी अमल में बहुत ज़्यादा हमें परेशानी हो रही थी और बच्चे भी काम करने में बड़ी तकलीफ़ महसूस कर रहे थे। तो मैं बहुत शुक्रगुज़ार हूँ और बहुत शुक्रिया उनका। और सिंधी फैमिली जो है USA में है, बहुत शुक्रिया आपको। मैं दुआएं दे सकता हूँ और बच्चों से मैं दुआएं करा सकता हूँ। अल्लाह ताला आपको बेइंतहा सदा शादो आबाद रखे। सिंधी फैमिली USA में रहंदड़ आहिनि, उन्हनि रिपोर्ट ॾिठी, उन्हनि फ़ौरन फंड मुहैया कयो, जंहिंमां असां फर्नीचर वरितो आहे, स्काफ वरिता आहिनि, स्टेशनरी वरिता आहिनि। मां उन्हनि दोस्तनि जो तमामु थोराइतो आहियां जेके पंहिंजो सिंधी फैमिली जेके USA में रहंदियूं, उन्हनि खे हर सहूलियत उते मौजूदु आहे पंहिंजे ॿारनि लाइ, पर उते रहण जे बावजूदु उहो पंहिंजे हेॾे क़ौम जो सोचनि था। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। असां निहायत शुक्रगुज़ार ऐं थोराइता आहियूं सिंधी फैमिली अमेरिका खां आहे, जेका असांखे कुझु ॾींहं पहिरियां आवाज़ TV जो रिपोर्टर आयो, असांजो आवाज़ जेको आहे उन्हनि ताईं पहुचायो। उन्हनि जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं। असांखे हिते फर्नीचर जी तमामु घणी खोट हुई, जंहिंमें किताबूं आहिनि, कुझु बुक्स आहिनि, कुझु पेंसिलूं आहिनि, कुझु फर्नीचर जो सामान हुयो। उन्हनि जी महिरबानी सां ऐं आवाज़ TV जे ताउन सां उन्हनि ताईं आवाज़ पहुचायो ऐं सिंधी फैमिली जेका असांजी रहे थी US में, उन्हनि जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जो असांजी आवाज़ खे उन्हनि ॿुधो ऐं ॾिठो ऐं इन्हनि जी महिरबानी सां असांखे फर्नीचर, किताबूं, हर शइ मिली। पुटु, तव्हांजो नालो छा आहे? आमना। तव्हां कहिड़ी क्लास में पढ़ो था? 4। हीअ तव्हां स्कूल में फर्नीचर जी खोट हुई ऐं स्टेशनरी जी खोट, कापियुनि जी, किताबनि जी, त अॼु फर्नीचर आयो आहे, कापियूं आयूं आहिनि। तव्हां अॼु हिन हवाले सां छा चवंदव? तव्हांखे कीअं पियो लॻे? ख़ुशि आहियो, कोन आहियो? ॿुधायो असांखे। असां इलाही ख़ुशी हो, असांजे स्कूल में फर्नीचर आयो आहे ऐं किताबूं आयूं।